नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में म्युनिसिपल ॿोलाड़ी ऐं म्युनिसिपल कोटड़ी तोड़े शहरनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में ऐं भारत जी जारहियत ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली में शामिल शहरनि पाकिस्तान जिंदाबाद, भारत मुर्दाबाद जा नारा हणी रहिया हुआ। कोटड़ी साइट में म्युनिसिपल ॿोलाड़ी पारां चेयरमैन मुख्तियार जमाली, काउंसलर रबनवाज़ रिंद, कोटड़ी में म्युनिसिपल जे चेयरमैन अरबाब नूर मोहम्मद शोरो, वाइस चेयरमैन यूसुफ शेख ऐं ॿियनि पारां अलॻि अलॻि रैलियूं कढी वयूं। इन मौके ते रैली में शामिल अॻवान ख़िताब कंदे चयो त भारत जी जारहियत जी मज़म्मत करियूं था। पाकिस्तान अमन चाहे थो पर भारत अमन वारे पैगाम खे कमज़ोर समझी जंग चाहे थो, पर पाकिस्तान जी क़ौम हर मोड़ ते पाक फ़ौज सां गॾु बीठल है। जॾहिं त वतन लाइ जान जी ज़रूरत पई त फ़ौज सां गॾु हूंदासीं। हम अपने पाकिस्तान के लिए जान देना भी जानते हैं और जान लेना भी जानते हैं। मतलब किसी धूल में रहना कि ये पाकिस्तानी अवाम सोई हुई है, हिफाजत के लिए फौजी तैनात है। तो हम हर शहर में हर शहरी अपने मुल्क की हिफाजत करना चाहते हैं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।